कामयाबी एडी आसान कान, कामयाबी जे लाइ वॾी तकलीफ़ ॾिसणी पवंदियूं। जेॾी तकलीफ़ तोखे शिद्दत सां ईंदी ओॾी कामयाबी ज़बरदस्त ऐं मस्त तरीक़े जी मिलंदई बचा। बाक़ी रही ॻाल्हि, ये दुनिया आहे सोशल वर्कर आहे, सोशल मीडिया सां तालुक रखण वारो आहे। पोइ तूं पाण खे उघाड़ो बि न चाहींदे, फेमस थींदे तूं पाण खे ख़्यालु ॾींदे त मां कामयाब थी वियो आहियां। इहा कामयाबी न आहे, इहा बेहयाई आहे। बेहयाई जा रस्ता अख़्तियार कंदे जल्दी फेमस थी वेंदे। बेहयाई जे रस्तनि अख़्तियार करण वारनि जा सुकून तबाह ऐं बर्बाद हूंदा आहिनि। यादि रखो ए इंसानो, कामयाबी उहा आहे जो तव्हां क़बर जे अंदरि पिया हुजो, दुनिया वारनि जी दिलनि ते राज कयो। असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी कामयाबी ॾिसणु चाहियो था, अॼु मदीने वारे सरकार जो पूरी दुनिया में, पूरी वर्ल्ड में नालो आहे। मदीने वारे सरकार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कामयाबी ही आहे। साईं जन हिन जहान में न आहिनि, फिर भी दुनिया वारनि जी दिलनि ते राज पिया कनि। मदीने वारो सरकार आले बैत जी तव्हां हिस्ट्री खोलियो। कामयाबी एॾी आसानी सां न मिलंदी आहे। कामयाबी जे लाइ वॾी जिदोजहद करणी पवंदी आहे, तकलीफ़ ॾिसणी पवंदी आहे। हे जेके हराम जी कमाई जो ठाहिनि था, इहे तव्हांजे आॾो गाॾियुनि ते घुमनि था, छा इहे कामयाब आहिनि? रब जी इज़त जो कसम, इहे कामयाब न आहिनि। इहे तज़लील, इहे ज़लील, इहे हराम खोर, इहे हराम खाउन, इहे कामयाब न आहिनि। तव्हां हिननि खे उल्टी नज़र सां था ॾिसो, अशी ड्रेस ॾिसी था ॾिसो, उन्हनि खे गाॾियूं ॾिसी था ॾिसो। उन्हनि जी इहा कामयाबी न आहे। उन्हनि कीअं ठाहियो आहे तव्हां ॾिसो न। हाणे इन्हनि खां तव्हां पुछो त अलाह असांखे नवाज़ियो आहे। रब बेशक नवाज़ण वारो आहे। अलाह जेके नवाज़ींदो आहे उहो दुनिया वारनि जे आॾो ज़ाहिर न कंदो आहे। जेको दुनिया वारनि जे आॾो ज़ाहिर करे उनखे रब नवाज़ियो न आहे। उन पंहिंजे हराम पाई जी कमाई तव्हांजे गीदनि मां कढी तव्हांखे पंहिंजी हैसियत ॾेखारी आहे। इहा कामयाबी न आहे। कामयाबी दिलनि खे सुकून ॾींदी आहे। मां टिकटॉकर आहियां, चाहे यूट्यूबर आहियां, फेसबुक सोशल वर्कर आहियां, मां दुनिया वारनि जे आॾो हिकिड़ा बयान ठाहे रखां थो, छा मां कामयाब आहियां? न। मां जेकॾहिं पाण खे कामयाब सम्झां त मूं जहिड़ो को जाहिल बेवकूफ़ इंसान हिन दुनिया में ई न हूंदो। कामयाबी एॾी आसानी सां न मिलंदी आहे। कामयाबी जे लाइ वॾी तकलीफ़ूं ॾिसणी पवंदियूं। ओ जबलनि जा रस्ता कटणा पवंदा आहिनि। ओ रब खे सम्झणो पवंदो आहे। अलाह जी हिकमतनि खे सम्झणो पवंदो आहे। अलाह जे जेके कामनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो आहे। कामयाबी आहे न आहे त मां सोशल वर्कर आहियां, मां गुयूं न चाहियूं माण्हुनि जे आॾो मां फेमस थी वियुमि। ख़ुदा जो कसम, अस्पताल जे वार्ड में इहे ई माण्हू तुंहिंजे वेझो बि न ईंदा, वेझो बि न ईंदा। बसि तूं असली रब खे सुञाण, पंहिंजी मेहनत जेका हक़ हिलाल जी करे थो न, हक़ हिलाल जी, उन ॾे फोकस ॾे। अलाह जो सॾु ॿुधे, हई अल सलाह, हई अल सलाह। सभु कम पंहिंजा फिटी करे हई अल सलाह खे पकड़जांइ, छो त कामयाबी जो रस्तो बि हई अल सलाह ॾेखारींदी आहे, हई अल फलाह ॾेखारींदी आहे। यादि रखो, अलाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात कामयाब। तूं जेकॾहिं पैसे वारो थी वई, छा कामयाब थी? पैसो त कारून खे बि हो, फिरौन खे बि हुयो, छा इहे कामयाब? न। पैसो त हुननि खे बि आहिनि जेके डेली राति जो खून कनि, शराब पीअनि, अयाशियूं कनि, ज़नाऊं कनि। पैसो हुननि खे बि आहे। सम्झे न? रब खां घुर त सिहत घुर, पैसो न घुरिजे। पैसो घुरंदे अलाह तोखे पैसो ॾींदो, पर कुते जे मौत में जल्दी मरी वेंदे। सभु कुझु ठाहींदे इहो हिते ई छॾे वेंदे। जेसि ताणी जीअरो हूंदो, जेसि ताणी क़यामत अचे, क़बर जे अंदरि पियो इन दुनिया वारी मिल्कियत खे यादि कंदे। मां दावा सां ॻाल्हि कई।